दुनिया के अंदर के शे के हासिल करणु हूंदो आहे तो उनजे लाइ फर्ज़ इहो हूंदो आहे त उनजे लाइ पव हुजे, उनजे लाइ महिनत करे। दुनिया के अंदर जेकॾहिं दुनिया जे किस्सनि खे बयान कजे त तमामु घणा किस्सा पर तव्हांखे रोज़ानी साम्हूं अचण वारा मिसाल ॾेई करे पंहिंजी ॻाल्हि खे पंहिंजे बयान खे अॻिते वठी करे अॻिते मौज़ू ताईं पहुचाईंदुसि। हिन मिसाल ईंदे करे तव्हांजे साम्हूं रखियो त मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे। तव्हां रोज़ानी मानी खाईंदा हूंदा, पाणी पीओ था, तव्हांखे पाणी पीअण जे लाइ ठाहिण जी ज़रूरत पवंदी, दिले जी ज़रूरत पवंदी, उनमें पाणी हुजणु लाज़मी आहे। खट ते वेठा आहियो, कुर्सी ते वेठा आहियो, पट ते वेठा आहियो या बीठा आहियो, जेकॾहिं पाणी तव्हांखे खपे थो त तव्हांखे दिले ताईं वञिणो पवंदो या ॿिए कंहिंखे इलाज अर्ज़ु करणो पवंदो। पाणी थो खपे पीआरियो या पाण वञी भरे पी। दुनिया जे अंदरि उहो पाणी जो गिलास बि जेकॾहिं असां में पीअणो आहे त केॾी मुश्किलातुनि खे असांजी ज़िंदगी में मरहलनि में उनखे गुज़ारणो थो पए। कुर्सी छॾे वञणो थो पए, दिले खे हथ झले करे न मारणो थो पए, उन पाणी निकिरे थो, गिलास मुंहिंजे साम्हूं रखणो आहे जो पाणी हलजे। सिर्फ़ु पाणी पीआरण जे करे एतिरी ॻाल्हियुनि खे ज़हन में रखी करे असां कमु कंदा आहियूं, पाणी हलजे न, दिलो ऊंधो न थी वञे, दिलो टुटी न पए। पंहिंजे आराम गाह ते वेठा आहियो, उनखे छॾे करे तव्हां पाणी दिला उनखे विछाइण जे लाइ तव्हांखे केतिरी इहा मुश्किलात खणणी पए सिर्फ़ु पाणी गिलाइण लाइ। ईअं दुनिया जे अंदरि केतिरा ई कम आहिनि। इहो हिकिड़ो नंढो मिसाल आहे करे सम्झां जे तव्हांजे ज़हननि में तमामु जल्द ताईं, तव्हांजे दिलि ताईं, दिमाग़ ताईं तमामु जल्द वर्क करे जीअं तव्हांखे ॻाल्हि बयान सम्झ में अचे। ईअं जन्नत हिन लाइ ताला मुस्लमाननि खे ॾिनी आहे ऐं चइजे तव्हांखे ज़िंदगी जे अंदरि मुंहिंजो चवणु मञिणो आहे, मुंहिंजे हबीब जी ज़िंदगी जे मथां हूबहू कॉपी करे ज़िंदगी गुज़ारणी आहे। मुंहिंजी महबूब कीअं खाधो, वेही करे खाधो, पीए करे खाधो, उहे पंहिंजे घर वारनि सां कीअं हलिया, राति जे अंदरि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ा कम कया, दुनिया जे अंदरि हिन जो अखलाक अल्लाह जे रसूल कीअं पेश कयो, दुनिया जे अंदरि घरवाली मामूना राज भाग जे अंदरि अल्लाह जे रसूल कीअं मैनेज कयो, कीअं घेरनि झटनि खे कंट्रोल करे, कीअं माण्हुनि खे सिख्या ॾेई करे घेरनि खां ॿाहिरि कढी करे प्यार ऐं मोहबत जो भाकर पातो। उन नींद जे मुताबिक़ तव्हां असां मुस्लमान अल्लाह फरमाए ज़िंदगी गुज़ारी आहे, ताही तव्हां जन्नत जे आला मक़ामनि ताईं पहुचंदा। जेका सूरत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, सूरत तकासुर, अल्लाह ताला इंसान जेका ज़िंदगी आहे क़ब्र वारे उनखे बयान कयो। ज़ाहिर ज़िंदगी आहे इंसान खे माकुर में सतायो वञी करे 70 पठान वारे दुकान तां वठी करे आया, ताई करे पाउंडर हारे छॾी, माकुर में जान छुटी। मच्छर जो टाइम आयो, मींहुं वसिया, ऊन्हारा आया, सिज वड़ा था, गर्मी थी, पंखो वठी आया, सोलर वठी आया, या बिजली जे जाग तार हणी करे पंखो हलाई, गर्मी मां निजात मिली वई। मच्छर में 5 रुपया पूरी या झूले भी वठी आयो, 12 ॾींहं मच्छर में जान छुटी वई। ये दुनिया के अंदर जी पानी जान छड़ाया है, पैसो खर्च कयो वञे थो, पैसो जे इंसान वटि न आहे उहो समझ हिन दौर जे अंदर, हिन ज़ालिम दौर जे अंदर वो गरीब मिस्कीन जेको माण्हू आहे ॿिए जे आसरे जीअण वारो फिलाम ॾींदो त घर जे अंदर मानी आणींदो, पाणी आणींदो, खाधो आणींदो, बाल बच्चा बुख उन ते वेठा मुंहिंजे आसरे में त बाबा ईंदो खणी ईंदो, असांजो चूल्हो बंदो। उन माण्हू दुनिया जे अंदर ॼमे न आहे त बेहतर हो। दुनिया जे अंदर गरीब मिस्कीन जी काई वैल्यू कोन्हे का। 5 रुपया पिने करे कमाइण वारो बि उन गरीब मिस्कीन खे निहारण जे लाइ तयार न हो। गरीब दुनिया जे अंदर माल ॼमे न आहे त बेहतर। ईअं जंहिं वटि पैसा आहिनि उन वटि सभु सहूलियतूं, गाॾी आहे, बंगलो आहे, मोटरसाइकिल आहिनि, कारूं आहिनि, ट्रैक्टर आहिनि, जमीन आबाद करे पियो, घर में गाॾी ते चढ़ी करे होटल ते घुमी पियो, बदी वञी, कराची वञी, किंजे ढंढ ते वञी, चोॾा आगे त मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजी को रोकण वारो कोन्हे।
क्योंकि पैसो अल्लाह ताला उनके नेमत पैसे वाली इलाही दे छड़िया पर गरीब मिस्किन 5 रुपए जी खंड वठी करे अचे तो उनके सोच में न पए खंड वठी या सही तरीके न वठी या ना वो 5 रुपए करे 25 महीना हाथ जिंदगी अंदर इन दिन के अंदर तमाम घणो बेहतर ये इंसान दुनिया के अंदर सोच समझे गरीब जिंदगी गुजारिनो है पैसो जीवन आए उनकी दुनिया जिन पैसो कोने उनकी दुनिया कोने वो दुनिया ना ये आखिरत के अंदर इंसान के नेक अमल खपना नेक अमलन का बगैर जी हिते गरीब जमीन आज जो कब्र जो महशर मैदान कब्र वाले जिंदगी में गरीब यानी